أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واسألهم عن القرية التي كانت حاضرة البحر إذ يعدون في السبت إذ تأتيهم حيتانهم يوم سبتهم شرعا ويوم لا يسبتون لا تأتيهم كذلك نبلوهم بما كانوا يفسقون. وإذ قالت أمة منهم لم تعظون قوما الله مهلكهم أو معذبهم عذابا شديدا قالوا معذرة إلى ربكم ولعلهم يتقون. فلما نسوا ما ذكروا به أنجينا الذين ينهون عن السوء وأخذنا الذين ظلموا بعذاب بئيس بما كانوا يفسقون. فلما عتوا عما نهوا عنه قلنا لهم كونوا قردة خاسئين. وإذ تأذن ربك ليبعثن عليهم إلى يوم القيامة من يسومهم سوء العذاب إن ربك لسريع العقاب وإنه لغفور رحيم. وقطعناهم في الأرض أمما منهم الصالحون ومنهم دون ذلك وبلوناهم بالحسنات والسيئات لعلهم يرجعون. فخلف من بعدهم خلف ورثوا الكتاب يأخذون عرض هذا الأدنى ويقولون سيغفر لنا وإن يأتهم عرض مثله يأخذوه. ألم يؤخذ عليهم ميثاق الكتاب ألا يقولوا على الله إلا الحق ودرسوا ما فيه والدار الآخرة خير للذين يتقون فلا تعقلون. والذين يمسكون بالكتاب وأقاموا الصلاة إنا لا نضيع أجر المصلحين. وإذ نتقنا الجبل فوقهم كأنه ظلة وظنوا أنه واقع بهم خذوا ما آتيناكم بقوة واذكروا ما فيه لعلكم تتقون. صدق الله العظيم. ऐं सवाल कर तूं उन ॻोठ जे ख़बर जे बारे में जेको हुयो समुंड जे किनारे ते जंहिं वक़्तु ज़्यादती कनि पिया छंछर जे ॾींहं में जॾहिं अचनि पियूं इन्हनि वटि मच्छियूं इन्हनि जे छंछर जे ॾींहं ते तरंदियूं ऐं जंहिं ॾींहुं न पियूं छंछर जे ॾींहुं अचनि इन्हनि वटि अहिड़ी तरह आज़मायोसीं असां इन्हनि खे उन जे करे जो नाफ़रमानी कंदा हुआ। ऐं जंहिं वक़्तु चयो हिकु जमात इन्हनि मां छो था वाइस कयो तव्हां अहिड़ी क़ौम खे जो अल्लाह ताला इन्हनि खे हलाक कंदड़ आहे या इन्हनि खे अज़ाब कंदड़ आहे सख़्तु अज़ाब चयूं त माज़रत करण जे करे तव्हांजे रब जे तरफ़ ऐं मन न मन इहे डिॼनि। पोइ जॾहिं विसारियूं जंहिं असां वाइस कया विया इहे त बचायोसीं असां उन्हनि माण्हुनि खे जेके रोकनि पिया बुछड़ाई खां बुराई खां ऐं पकड़ियोसीं उन्हनि माण्हुनि खे जिन ज़ुल्म कयो ख़ौफ़नाक अज़ाब सां उन जे करे जो नाफ़रमानी कंदा हुआ। पोइ जॾहिं वधी विया उन खां जो रोकियो वियो हो इन्हनि खे इन्हीअ खां चयोसीं असां इन्हनि जे लाइ थी पोइ तव्हां भोला ख्वार ऐं जंहिं वक़्तु
इतला कयो तुंहिंजे रब त ज़रूरु ज़रूरु मोकिलींदो इन्हनि ते या उथारींदो इन्हनि खे क़यामत जे ॾींहुं, ज़रूरु ज़रूरु मोकिलींदो इन्हनि ते क़यामत ताईं उन माण्हू खे या अहिड़ो माण्हू जेको चखाईंदो इन्हनि खे बुरो अज़ाब। बेशक तुंहिंजो रब जल्द अज़ाब ॾींदड़ आहे या तकड़ी सज़ा ॾियण वारो आहे। ऐं बेशक इहो बख़्शींदड़ बाज़ारो आहे। ऐं जुदा कयोसीं असां इन्हनि खे ज़मीन में टोला टोला करे, इन्हनि मां कुझु चङा आहिनि ऐं कुझु इन्हनि मां ॿी तरह जा आहिनि। ऐं आज़मायोसीं असां इन्हनि खे चङाइनि सां, सुखनि सां ऐं बुराइनि सां, ॾुखनि सां, मन न मन इहे मोटी पवनि। पोइ आया इन्हनि खां पोइ ख़लीफ़ा या पोयर जेके वारिस थिया किताब जा, जेके वठनि पिया हिन दुनिया जे सामान खे ऐं चवनि पिया त अनक़रीब माफ़ कयो वेंदो असांजे लाइ। ऐं जेकॾहिं ईंदो हो उन्हनि वटि को सामान, को माल उन जहिड़ो त वठंदा हुआ उनखे। छा न वरितो वियो इन्हनि ते वाइदो किताब जो त न चवंदा अल्लाह ताला ते मगर हक़, ऐं पढ़ियऊं जेको कुझु इन में हुयो। ऐं घर आख़िरत जो भलो आहे परहेज़गारनि जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके परहेज़ कनि था, तक़वा इख़्तियार कनि था। छा पोइ नथा सम्झो तव्हां? ऐं जेकी माण्हू मज़बूत वठनि था किताब खे ऐं क़ाइमु कयूं नमाज़, त बेशक असां नथा विञायूं, नथा ज़ाया कयूं नेकोकारनि चङाई कंदड़नि जे सवाब खे, अजुर खे। ऐं जंहिं वक़्तु खयोसीं असां जबल इन्हनि जे मथां, ॼण थी आहे छटरी हुई ऐं सम्झूं थी इहो किरंदड़ आहे इन्हनि ते, चयोसो त वठो जेको कुझु ॾिनो आहे असां तव्हांखे मज़बूती सां, ऐं यादि करियो जेको कुझु उन में आहे, मन न मन तव्हां परहेज़गार थियो। सूरतुल आराफ़ जो 20 रुकू, 9 सिपारे जो 10 रुकू, आयत नंबर 162 खां आयत नंबर 171 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं मुकम्मल इन्हनि आयात जो तर्जुमो पढ़ियोसीं। चूँकि इहो रुकू वॾो आहे ऐं तफ़सीर में काफ़ी वक़्तु दरकार आहे, पर उनखे मुख़्तसर करण जे लाइ अॼु इन आयात जो तफ़सीर असां पढ़ूं था। तफ़सीर जलालैन अरबियारे मां जुल्द पहिरियों सफ़ो नंबर 143, इहो तफ़सीर अरबी में आहे। इख़्तिसार सां इन्हनि आयात जो तफ़सीर पढ़ूं था। पहिरियों अल्लाह ताला फरमायो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खां यहूदे मदीना खां सवाल कर ॻोठ जे बारे में जेको समुंड जे किनारे ते हुयो। समुंड हुयो कुलज़ुम ऐं इहो ॻोठ हुयो ऐला। इन ॻोठ जे बारे में इन्हनि खां सवाल कर। इन्हनि आयतुनि जो शान नुज़ूल इहा त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदे मदीना खे झिड़कंदा हुया उन्हनि जे कुफ़ुर ते, ऐं उन्हनि खे चवंदा हुया त तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि जी ताबेदारी कई आहे कुफ़ुर में, जीअं उन्हनि नबियनि जो कुफ़ुर कयो। पोइ चवंदा त असांजा अबा ॾाॾा त अलाह जी मुखालिफ़त बि कोन कंदा हुआ, नबियनि जो इनकार बि कोन कंदा हुआ। ऐं इन्हनि यहूदे मदीना खे इन ॻोठ जे वाक़े जी ख़बर हुई, पर लिकाईंदा हुआ ऐं ईअं सम्झंदा हुआ त कंहिं ॿिए खे ख़बर कोन्हे का। पोइ अलाह ताला फरमायो त इन्हनि माण्हुनि खां, इन्हनि यहूदे मदीना खां पुछ त इन्हनि ॻोठ वारनि जो कहिड़ो हाल हुयो ऐं इन्हनि खे अलाह ताला कहिड़ी सज़ा ॾिनी। इहे आयतूं मदीने पाक में नाज़िल थियूं। पोइ इहे ॻोठ वारा छा कंदा हुआ? मच्छियुनि जो शिकार कंदा हुआ छंछर जे ॾींहं में। अल्लाह ताला इन्हनि खे आज़मायो
अलाह साईं इन्हनि खे मनो कयो त छंछर जे ॾींहं ते तव्हां शिकार न कंदा कयो, बाक़ी ॿियनि ॾींहंनि में तव्हांखे शिकार जी इजाज़त आहे। इहो दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने जो किस्सो आहे। अलाह ताला इन्हनि जो इम्तिहान वरितो जो छंछर जे ॾींहुं मच्छियुनि जे शिकार करण खे अलाह ताला इन्हनि ते हराम कयो, बाक़ी हफ़्ते जे ॾींहंनि में हलाल कई। पोइ जॾहिं छंछर जो ॾींहुं थींदो त मच्छियूं इलाही थी वञनि, बाक़ी ॾींहं थियनि त मच्छियूं मिलनि ई न। पोइ इन्हनि अटकल कई, शैतान इन्हनि खे अटकल सेखारी। छंछर जे ॾींहुं इन समुंड में उनजे आस पास में हाउज़ ठाहिनि, नंढा जेको आहे फार्म खणी चऊं असां उन खे, ईअं ठाहिनि। पोइ उहे मच्छियूं छंछर जे ॾींहुं उन्हनि में हली वञनि, पोइ वरी आचर ते शिकार कनि, माना अलाह सां बि अटकल। पोइ उन्हनि जे ॻोठ में 3 फ़िरका थी पिया, 3 तरहनि जा माण्हू थी पिया, 70,000 माण्हू हुया। हिकिड़े टोले चयो त असां बाबा शिकार कंदासीं, अलाह जे हुकुम जी नाफ़रमानी कयूं, चयूं असां शिकार कंदासीं। ऐं ॿियो टोलो अहिड़ो हुयो जिन इन्हनि खे रोकियो, ऐं रोकण खां बाद में इन्हनि पंहिंजे विच में ऐं इन्हनि नाफ़रमाननि जे विच में हिकिड़ो कोट ठाहे छॾियो। ऐं 3 फ़िरको वरी अहिड़ो हुयो जिन न रोकियो न शिकार कयो, विच ते बाबा मुंहिंजो छा वञिजे। हाणे अॼुकल्ह थींदो आहे हर कोई पंहिंजो पाण ॼाणे, ईअं 3 फ़िरको इहो हुयो। पोइ जिन न रोकियो, थोरनि ॾींहंनि खां पोइ जिन शिकार कयो, ॿियनि रोकियो, 3 कुझु बि न कयो, शिकार बि न कयूं, रोकियूं बि न। 3 ॾींहंनि खां पोइ अलाह ताला इन्हनि जूं शक्लियूं मटाए छॾियूं। जिन शिकार कयो उन्हनि जूं शक्लियूं भोलनि ऐं सूअरनि जहिड़ियूं थी वियूं। 3 ॾींहं ज़िंदा रहिया, उन खां पोइ मरी विया। बाक़ी जंहिं टोले मनो कयो, रोकियो, उन्हनि खे उहे अलाह जे अज़ाब खां बची विया। बाक़ी जिन कुझु बि न कयो, न शिकार कयो, न हुननि खे झलियूं, उन्हनि जे लाइ बि सही रिवायत इहा आहे। इन में इख़्तिलाफ़ आहे, हिकिड़ा मुफ़सिर ईअं था चवनि त उहे बची विया, ॿिया मुफ़सिर चवनि था त उहे हलाक थी विया, छो त उन्हनि अमुर बिल मारूफ़ न कयो, नही अनिल मुनकर न कई। पोइ इन्हनि ते सख़्ती इन जे करे थी जो अलाह ताला यहूदियुनि खे हुकुम कयो त तव्हां जुमातुल मुबारक जे ॾींहं खे ख़ुशी जो, अज़मत जो ॾींहुं बणायो। उन्हनि इनकार कयो ऐं चयो न असां छंछर खे बणाईंदासीं। पोइ अलाह ताला इन्हनि ते सख़्ती कई त तव्हां जॾहिं चओ था त असां छंछर खे इज़त ऐं अज़मत वारो ॾींहुं बणाईंदासीं, पोइ हाणे अज़मत कयो उन जी, इज़त कयो उन जी, शिकार खे छॾियो, उन में इबादत कयो। अलाह ताला मनो कयनि, पर मुतालबो बि पाण कयूं, वरी उन जो क़दरदानी बि न कयूं। पोइ अलाह ताला इन्हनि खे इम्तिहान में मुब्तला कयो। पोइ इन अटकल सां इहे शिकार कंदा हुआ। किन रिवायतुनि में अचे थो जेके इन्हनि जा नौजवान हुया उहे भोला थी विया, जेके वॾी उमिरि वारा ऐं पुराणा ऐं पोढ़ा हुया उहे सूअर बणिजी विया, हिक ॿिए खे सुञाणनि पिया, रोइनि पिया, ऐं 3 ॾींहंनि खां पोइ इहे मरी विया, छो त इन्हनि अलाह ताला जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई। इन्हनि आयतुनि जो तफ़सीर एतिरो आहे जो अलाह ताला फरमायो त हिननि खे ईअं तबाह थी विया, आज़मायोसीं। पोइ जेके क़ौम, जेका जमात रोके न पई, पोइ ॿी वरी जमात जेका उन्हनि खे रोके पई, न रोकण वारा उन्हनि खे चवनि पिया त जंहिं क़ौम खे अलाह हलाक करे थो तव्हां उन खे वाइस छो था कयो। हाणे बि के थींदा आहिनि न, तुंहिंजो छा वञे तूं पराए विच में वञे थो। उन्हनि खे बि अहिड़ा के माण्हू हुया जेके चवनि पिया त तव्हां इन्हनि खे वाइस छो था कयो।
उन्हनि जवाब में चयो त असां वाइज़ इन जे करे कयूं था त अलाह जे तरफ़ असां माज़रत कंदासीं, रब साईं असां सम्झायोसीं पर न सम्झा। तंहिंजे करे अमुर बिल मारूफ़ करणु, नही अनिल मुनकर करण सां माण्हू जी पंहिंजी ज़िमेदारी लही थी वञे, अॻियो मञे या न मञे। बाक़ी ईअं न आहे त मुंहिंजो छा वञे, ईअं न आहे। हाणे असां वटि बि ईअं अटकल माण्हू ग़लति कमनि खे जेको आहे तावीलूं करे पोइ जाइज़ करण जी कोशिशि कंदा आहिनि। व्याज खे अंग्रेज़ी में नालो इंट्रस्ट ॾेई पोइ माण्हू चवनि साईं जाइज़ आहे, कॾहिं बि जाइज़ कोन थींदो। मुला मौलवी खणी मुफ़तवा जेका बि ॾियनि पर अलाह जे तेलेम में हर शइ आहिनि। ईअं हराम खे हलाल करण जूं, शराब जूं नाला मटाए सटाए पोइ माण्हू जेको आहे ग़लति कमनि खे तावीलूं करे, बहाना करे जेको आहे पोइ माण्हू कमु करे थो, पोइ अलाह ताला जे ते इल्म में आहे, तंहिंजे करे पोइ हुनजो तबाही मुक़दर थिए थी। तंहिंजे करे बुराई खे मनो करणु ज़रूरी आहे, पोइ अॻियो मञे न मञे पोइ उनजी क़िस्मत आहे। अलाह ताला फरमाए हिननि खे असां अज़ाब कयोसीं, हे भोला थी विया, बांदर थी विया, सूअर थी विया, ॿियो अज़ाब हिननि ते इहो मुसलत कयोसीं त इन्हनि खे क़यामत ताईं इन्हनि जे मथां अहिड़ा मुसलत कयासीं जेके इन्हनि खे सख़्तु अज़ाब चखाईंदा पिया, जिज़ियो इहे भरींदा। पोइ अलाह ताला इन्हनि ते मथां सुलेमान अलैहिस्सलाम मोकिलियो, उन खां पोइ बुख़्त नसर, इहे कैदी थींदा आया, क़तल थींदा आया, जिज़ियो अदा कंदा आया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ताईं, उमर साईं जे ज़माने ताईं इहे यको ज़िलत ऐं ख्वारी इन्हनि ते अहिड़ा मुसलत थींदा आया। अलाह ताला इन्हनि ते मुसलत कया। अलाह सी फरमाए त मां तकड़ी सज़ा ॾियण वारो बि आहियां, गफ़ूर बि आहियां, रहीम बि आहियां। पोइ इन्हनि में मुख़्तलिफ़ टोला थी विया, ज़मीन में हुते हुते रहण वारा जमात बणिजी विया, पर कुझु इन्हनि मां नेक आहिनि ऐं कुझु जेको आहे काफ़र आहिनि, फासिक आहिनि। असां इन्हनि खे चङाइनि सां, नेमतुनि सां बि आज़मायोसीं, सज़ाउनि सां बि आज़मायोसीं, मन न मन इहे पंहिंजे बुराइनि खां मोटनि। कॾहिं कॾहिं इम्तिहान अलाह ताला ॾेई वठंदो आहे, घणो ॾेई करे पोइ अलाह इम्तिहान वठंदो आहे। माण्हू कॾहिं कॾहिं घणे जे मिलण खां पोइ, घणो कुझु अचण खां पोइ ख़ुदा जो नाफ़रमान थी वेंदो आहे, अलाह ईअं बि आज़माईंदो आहे। कॾहिं वरी रब सां वठी वापसि वठी ऐं जेको आहे इम्तिहान थोरो ॾेई करे पोइ बि इम्तिहान वठंदो आहे त ॾिसां त हाणे कंहिंखां थो घुरे, सबुरु करे थो नथो करे, शुकुरु करे थो नथो करे, थोरे ऐं घणे वारे। पर थिए ईअं थो घणे वारो घणाई में अची करे उहो बि अक्सर बेशतर ख़ुदा जी नाफ़रमानी में मुब्तला, थोरे वारो बि अहिड़ी ज़बान सां लफ़्ज़ चए थो जो अलाह ताला जी नाफ़रमानी में मुब्तला थो थी वञे। अलाह ताला फरमाए थी ईअं आज़माईंदो आहे, ॿई आज़माइश हूंदियूं, पर इहे छा जे लाइ हूंदियूं, लअल्लहुम यरजिऊन, मन न मन मुंहिंजे तरफ़ मोटनि, मन न मन मुंहिंजे तरफ़ रुजू कनि। बाक़ी इन्हनि जा यहूदियुनि जा इन्हनि जे खां पोइ अहिड़ा ख़लीफ़ा थिया, तौरात जा वारिस अहिड़ा थिया पंहिंजे अबनि ॾाॾनि खां पोइ, जेके इन तौरात जे एवज़, इन तालीम जे एवज़, इन तौरात जे में जेके अहकाम लिखियल आहे उन जे एवज़ में दुनिया पर माण्हुनि खां वठनि, थोरी दुनिया, हलाल खे हराम, हराम खे हलाल, माना दीन फिरोश हुया। इहा दीन फिरोशी अॼु जी ॻाल्हि न आहे, उन यहूदियत बनी इसराइल जे ज़माने खां वठी करे पुराणी हलंदी आई आहे। हाणे बि किन किन जा नेकनि सालियनि जा आलिमनि जा पोइ अहिड़ा था पैदा थी पवनि जो दुनिया जे एवज़ में पोइ पंहिंजो दीन फिरोशी था कनि, दीन विकिणनि था, दीन जे ॻाल्हियूं ग़लति सलत ॿुधाए माण्हुनि खे जीअं मुंहिंजो खीसो भरिजे बसि। अलाह ताला फरमाए त अहिड़ा पैदा थी पिया जेके वारिस किताब जा पाण खे सॾाइनि पिया, पर दुनिया जे थोरे सामान जे एवज़ पंहिंजो विकिरे करे छॾियो। ऐं वरी छा चवंदा, सयूं फलना अलाह अरामुराइमीना, माफ़ु कंदो। दीन फिरोशी ते माफ़ी न मिलंदी। जेको क़ुरान या शरीयत या दीन जी ग़लति ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाए करे उन्हनि जे ईमान खे खसे थो, इन खे माफ़ी न मिलंदी। उमीदुनि ते, हाणे सही उमीदुनि ते दुनिया क़ाइमु, इहा सही अलाह माफ़ु कंदो, अरामुराइमीना, ढकींदड़ा। इन जो इहो मक़सदु न आहे त शरीयत खे ग़लति बयानु कजे, शरीयत जा ग़लति अहकाम माण्हू पंहिंजे फ़ाइदे जे लाइ फिराए, पंहिंजे 5 रुपयनि जे करे, पंहिंजे खीसे भरजण जे करे शरीयत खे ग़लति बयानु करे, इहा माफ़ी पोइ ईअं चवंदा हुआ। अलाह ताला फरमाए हिननि वटि को दीन दुनिया जो सामान अची वेंदो हो, पोइ वठी वठंदा हुआ
ऐं इन्हनि खां अलाह साईं त वाइदो वरितो हो त अलाह जे मथां तव्हां का कूड़ी ॻाल्हि का ग़लति ॻाल्हि न चवंदो, पर इन्हनि जेको आहे ग़लति ॻाल्हियूं कयूं। हालांकि किताब में पढ़ंदा बि हुया। अलाह साईं फरमायो त आख़िरत जो घर भलो आहे नेकोकारनि जे लाइ, परहेज़गारनि जे लाइ, जेके हराम खां बचाइनि था पंहिंजो पाण खे। अफ़ला ताक़िलून, छा पोइ तव्हां नथा सम्झो? जेके किताब खे मज़बूती सां पकड़नि था, माना मज़बूती सां अमल कनि था, निमाज़ पढ़नि था, जीअं अब्दुल्ला बिन सलाम ऐं उनजा साथी, इन्ना ला नुज़ियु अजरल मुस्लिहीन, अहिड़नि नेकोकारनि जे अजुर खे असां ज़ाया न कंदासीं। उन खां बाद में आख़िरी आयत में अलाह ताला फरमायो त इन्हनि जे मथां असां जबल खणी बीहारियोसीं। जबल तूर, जबल फ़लस्तीन जे जबलनि मां आहे। अलाह ताला इन्हनि जे मथां खणी बीहारियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन्हनि वटि तौरात आंदो ऐं इन्हनि खे पढ़ी ॿुधाई, पोइ इन जा अहकाम जेके ॿुधऊं, पोइ इनकार कयूं त असां क़बूल कोन कंदासीं। पोइ अलाह ताला इन्हनि जे मथनि जे मथां जबल खणी बीहारियो। पोइ अलाह साईं फरमाइनि था हाणे मञो था या नथा मञो? पोइ चऊं मञूं था। ज़ोर जाॾो ज़ारी आहे। पोइ उन्हनि जेको आहे चयो त असां मञूं था। अलाह साईं फरमाए त जबल मथां ईअं खणी बीहारियो मान जीअं त छटरी हुजे या जीअं ककर हुजे, बिल्कुलु उन्हनि जे वेझो हुयो। ऐं इन्हनि यकीन कयो त ॼाण असांजे मथां जबल किरियो, ऐं इन्हनि सम्झो त जेकॾहिं न मञींदासीं त पोइ जबल किरी पवंदो। अलाह साईं फरमायो ख़ुदू मा आतैनाकुम बिक़ुव्वा, जेको कुझु ॾिनो तमामु महिनत सां, महिनत करणु। असां दुनिया जे बारे में त चऊं था त महिनत करणी पवंदी, पर हिन दीन ते अमल करण जे लाइ बि महिनत आहे। मिसाल तौर ते मिसाल वाज़े आहे, निमाज़ जे लाइ घर उथणो थो पए, अहिड़े थधि में वुज़ू करणो थो पए, पंधु थो करणो पए, इंतज़ारु थो करणो पए, वेहणो थो पए, इहा महिनत आहे। सुबुह सां अहिड़ी थधि में उथणु, इहा महिनत आहे। ज़कात ॾियणु, इन जे लाइ दिलि काथे थी चए, महिनत आहे। हज करणु, रोज़ा रखणु, इहे सभु महिनत आहिनि। अलाह ताला फरमाए किताब ते बि अमल थींदो महिनत सां। वज़कुरू मा फ़ीहि लअल्लकुम तत्तकून, ऐं जेको कुझु क़ुर में अलाह जे किताब में लिखियलु आहे, इन मां नसीहत हासिलु कयो, इन मां वाइज़ हासिलु कयो, तव्हांजे अंदरि तक़वा पैदा थी पवंदी। तक़वा पैदा थींदी क़ुर सां। एसि ताणी रुकू पूरो कयोसीं। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारो रुकू सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।